ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن مولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأن المساجد لله فلا تدعوا مع الله أحدا صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين وقد قال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم أحب البلاد إلى الله مساجدها أو كما قال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है चले आओ मुसलमानों यही तख्ते मोहम्मद है न घबराओ मुसलमानों खुदा की शान बाकी है अभी इस्लाम जिंदा है अभी कुरान बाकी है कलाम खुदा में ये तासीर देखी कलाम खुदा में ये तासीर देखी बदलते हजारों की तकदीर देखी वाजिब एहतराम हजरात उलमा किराम मोमिन मुसलमान मुवहिद अजीजो दोस्तों प्यारा भाईरो हजरत मौलाना हाफिज अब्दुल कादिर केहर साहब जे दावत तवां सां सब पंहिंजे रब करीम के राज़ी करण जे नियत सां शरीक थिया आहियूं दुआ अल्लाह ताला तवां सां सभिनी जे हाज़िरनि के मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए अजीजो दोस्तों गंदे में गंदी जाए वो बाजार आहे अजेड़ो दौर आयो भली जाए मस्जिद शरीफ वैरान गंदी जाए बाजार आबाद
मस्जिद शरीफ अल्लाह जो घर गैराबाद, नमाजी तमाम घट ऐं बाजार जिते मखजूबा उतरे आबादी आ, होटल आबाद, अस्पताल आबाद, स्कूल आबाद, कॉलेज आबाद, बाजार आबाद, मस्जिद शरीफ गैराबाद। मस्जिद शरीफ उनमें नमाज पढ़ण पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू घर मां वुज़ू करे मस्जिद ॾे ईंदो आ, कदम कदम ते उन जा गुनाह खत्म थींदा आहिनि, दर्जात बुलंद थींदा आहिनि, नेकियूं उन जो वधंदियूं आहिनि। जेको माण्हू मस्जिद शरीफ ॾे वुज़ू करे ईंदो आ उन जो अजुर सवाब एॾो आ ॼण त एराम सां उमरे ते वञे थो, एॾो उन जो सवाब आहे। मस्जिद शरीफ में जॾहिं माण्हू अचे दाखिल थे त ये दुआ पढ़े, बिस्मिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अल्लाह मिफ्ताह ली अब्वाब रहमतिका। मस्जिद शरीफ में अचे दुनिया जी ॻाल्हियूं न करे, अदब सां इत्मीनान सां वेही करे अल्लाह जो जिक्र करे। नफिल जो टाइम आहे त नफिल पढ़े, सुन्नत जो टाइम आहे सुन्नत पढ़े, जेके जेके सुन्नतूं आहिनि। ऐं मस्जिद शरीफ में दुनिया जूं ॻाल्हियूं न करे। जेकॾहिं कोई माण्हू मस्जिद शरीफ जे अंदरि दुनिया जूं ॻाल्हियूं कंदो आहे, मलाइक मौजूद हूंदा आहिनि, उनखे रोकींदा आहिनि। उसको या अब्दुल्लाह, अल्लाह जबाना चुप कर, मस्जिद आ, दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिद में न कर, उनखे रोकींदा आहिनि। जे रोकजी वियो त ठीकु आहे, जे अञा चुप न कयईं ॿीहर उनखे मलाइक चवंदा आहिनि उसको या अब्दुल्लाह, अल्लाह जा दुश्मन चुप कर, मस्जिद आ, मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं न कर। जे जेकॾहिं अञा बि चुप न कयईं, दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिद शरीफ में कयईं, मलाइक उनखे चवंदा अल्लाह जी लानत तो ते पवे, चुप कर, मस्जिद शरीफ आहे। मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं माण्हू न करे, अल्लाह जो जिक्र करे, तस्बीह पढ़े, कलमे तय्यबा पढ़े, कलमे शहादत पढ़े, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम पढ़े। मस्जिद में दुनिया जी ॻाल्हियूं न करे। ऐं कुरान में झलियो आहे व अन्नल मसाजिद लिल्लाहि व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। फरमाया मस्जिद में कहीं के न पुकारो अल्लाह का सवाज पुकारे, सिर्फ अल्लाह ही के पुकारो मस्जिद शरीफ में। पर जेकॾहिं कोई माण्हू मस्जिद में आज़ान चवंदो, मुअज्जिना मस्जिद शरीफ जो अल्लाह जो नालो बुलंद कंदो, सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मस्जिद में आज़ान ॾींदो आहे, जेके भी मुसलमान उन जे आज़ान ते नमाज पढ़ंदा, मर्द औरत कलमे वारा नमाज पढ़ंदा, इनके अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी जो नमाज़न जो बराबर सवाब अता फरमाईंदो। फरमाए जेको माण्हू आज़ान ॾींदो आहे, क़यामत जो ॾींहुं मुअज्जिन जे ईमान जे लाइ इंसान जे कन्ननि ते आवाज़ पहुचंदो आहे, जिन जे कन्ननि ते आवाज़ आज़ान जो पहुचंदो आहे, बी मखलूक जे कन्ननि ते आज़ान जो आवाज़ पहुचंदो आहे। क़यामत जो ॾींहुं मुअज्जिन जे ईमान जे लाइ इहे सभु गवाही ऐं शाहिदी ॾींदा। क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन मुअज्जिन के फरमाइंदो, मुअज्जिन आने तो आज़ान चवंदो वञ, दुनिया में आज़ान चवंदे हैं मुझे घर में सॾींदे मुझे नाले जे करे नमाज ते सॾींदे माण्हुनि खे हाणे मुअज्जिन तो आज़ान चवंदो वञ, जन्नत में दाख़िल थींदो वञ। मुअज्जिन जो वॾो सवाब आहे, आज़ान ॾियण जो वॾो अजर सवाब आहे। सैयदुल कौनैन इमामुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे घर मुबारक मां ॿार तशरीफ फरमाया,
काफरन जा नंढा मासूम बीठा हा एकड़ो उन्हनि मां आज़ान चवे पियो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नकल करे पियो ॿिया नंढड़ा खिलन पिया एतिरे में नबियां जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमायो जॾहिं काफरन जा नंढा मासूम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिसी करे भॼी विया अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कदमनि मुबारकनि के वधाए करे उहो जेको आज़ान चवे पियो उनखे वञी पकड़ियो उनजे मथे ते पंहिंजो हथ मुबारक रखियो फरमाए त ॾे ख़बर ॿिया माण्हू अचनि पिया वञनि पिया पर तव्हां पंहिंजे कम में हुयो जॾहिं मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयुमि मूंखे ॾिसी करे तव्हां भॼी छो विया उन नंढो जंहिंजो नालो अबू माज़ूरा चयो साईं मां हज़रत बिलाल जो नकल कयां पियो ॿिया खिलन पिया जॾहिं तो ते नज़र पइजी वई ॿियनि चयो त बिलाल जो साईं अची रहियो आहे उन जे करे सभु भॼी विया साईं तव्हां मूंखे पकड़ियो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू माज़ूरा खे चयो त मूंखे बि बिलाल जे आज़ान ॿुधाए वो अबू माज़ूरा जे मथे ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ मुबारक रखियल अबू माज़ूरा आज़ान शुरू कयो वो आज़ान कहिड़ी आज़ान जेकी आज़ान हज़रत मौलाना हाफ़िज़ अब्दुल कादिर साहब केहर जे मस्जिद शरीफ दाऊद जी वांड जी मस्जिद मां आज़ान जो आवाज़ ईंदो आहे या आज़ान उहा आज़ान जेको शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह जे मस्जिद में शहीद थी वियो वो उन आज़ान जो आवाज़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद शरीफ जे आवाज़ मस्जिद नबी जे कुंगरन मां मस्जिद शरीफ जे मीनारन मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक वारी जेके मस्जिद शरीफ वो मस्जिद मां वो जेको आवाज़ ईंदो आहे वो नंढो मासूम वो आज़ान शुरू कया वो आज़ान कहिड़ी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अबू माज़ूरा आस्ते आस्ते आज़ान शुरू किया सैयदुल कौरैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माज़ूरा को जो जोर सा फरमायो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर असली आज़ान यही है ए जे के आज़ान के मानू बिल्डिंग ता कन अगियों में कुछ वधाया कुछ दरमियान में एकड़न हिंदुस्तान में आज़ान खणी आया एकड़न ईरान में खणी आया आज़ान के बिल्डिंग करे वधाया असली आज़ान किथों शुरू अल्लाहु अकबर का अबू माज़ूरा नबी साईं जे खिदमत में अल्लाह जो रसूल जे अबू माज़ूरा में आज़ान बुधाए बिलाल जी आज़ान या इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा टे मुअज्जिन हजरत अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अबू माज़ूरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ये टे अल्लाह जा रसूल जा मुअज्जिन हुया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में आज़ान चवण वारा अबू माज़ूरा जा मुसलमान न थिया काफरन जो सॾो नंढो मासूम काफरन जे बच्चन के भी खबर हुई तो मुसलमान जो आज़ान अल्लाह अकबर का शुरू उन भी उतो शुरू कयो अल्लाहु अकबर नबी जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू माज़ूरा के जोर सा पढ़ वरी चयो अल्लाहु अकबर वरी पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू माज़ूरा के जोर सा चयो वरी पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वरी आस्ते पढ़ो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माज़ूरा जोर से चयो वरी चयो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह वरी आस्ते पढ़ो हय्या अलस सलात हय्या अलस सलात अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माज़ूरा जोर से पढ़ वरी पढ़ो हय्या
अला सलात हय्या अला सलाह। वरी आस्ते पढ़ो हय्या अल फलाह हय्या अल फलाह। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माजूरा अञा जोर सां चओ। वरी पढ़ो हय्या अल फलाह हय्या अल फलाह। वरी पढ़ो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माजूरा जोर से पढ़। वरी आखिर में पढ़ो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। आजान पूरी थी वई। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू माजूरा वन तो के इजाजत आ। अबू माजूरा चयो न साईं अग में जुबान सां पढ़ा पियो अग में जुबान सां चवा पियो अने दिल ते लई आयो अने इया को न बिंदु साने माके कलमो पढ़ाए त तुझो गुलाम थी वञा। आजान आई अबू माजूरा जवार जरे वधी आया वडा थी वया। हजरत अबू माजूरा के चयो अबू माजूरा तुझा वार वडा थी विया कटे छो न तो नंढा छो न तो करे। हजरत अबू माजूरा फरमायो तवा के खबर ना है मुझे मथे थे सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो पाक हथ मुबारक रखियो आ। इन्हीअ जे करे मां पंहिंजे वारन के न थो कटिया। इन्हीअ करे अल्लाह वालो चयो कदर जर जर कर बिदानत कदर जौहर जौहरी कदर जर जर कर बिदानत कदर जौहर जौहरी कदर गुल बुल बुल शुनासत कदर गौहर गौहरी। तैं करे नबियां जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जरे आजान जो आवाज अचे त तमा चुप करे। जरे आजान शुरू करे मुअज्जिन तमा बि मुअज्जिन सा गॾिजी करे वो लफ्ज चयो जेको मुअज्जिन चवंदो आ। मुअज्जिन चयो अल्लाहु अकबर तमा बि आस्ते आस्ते चओ अल्लाहु अकबर। जे मुअज्जिन चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तमा भी पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। मुअज्जिन चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह तमा भी ये पढ़ो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जरे मुअज्जिन पढ़ो हय्या अलस सलात हय्या अलस सलाह तमा पढ़ो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह तमा पढ़ो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह। जरे मुअज्जिन चवे अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह तमा भी पढ़ो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। आजान पूरी थी वने फरम तमा मुझे मथो दुरूद पढ़ो। फरमा एक दफो दुरूद पढ़ंदो अल्लाह तमा ते 10 दफा रहमत मोकलिंदो। फरमाया आखिर में दुआ पढ़ो अल्लाहुम्मा रब्बा ज़िदावति ताम्मा वस्सलातिल काइमा आते मुहम्मदन वसीलत वल फजीला। या दुआ पढ़ो साईं वसीला छाए। फरमाया वसीला जन्नत भिकड़ी जाया वसीले वाली दुआ मा मोहम्मद मुस्तफा लाए तमा घुरो। मोहम्मद करीम साईं फरमायो तमा ये दुआ पढ़ंदो मुझे लाए वसीले वाली दुआ कंदो यानी जन्नत में कड़ी खास चाहे जे केवल अल्लाह रब्बुल आलमीन मा मोहम्मद करीम कदा फरमाई दो। फरमाए जे को मुझे लाए या दुआ पढ़ंदो वसीले वारी क़यामत जो दी मा मोहम्मद करीम उन लाए दुआ फर उन लाए सिफारिश जरूर फरमाई दो। सो तवा के भत जे परेशानी आ माशाअल्लाह मानी तो तवा के माशाअल्लाह मिली वई माता न खाती आ सब चो सुभान अल्लाह। खबर तो पवे तो कब्रिस्तान को जलसो जोर से चो सुभान अल्लाह। नारे तकबीर बैयत मान निहाने खाती तवे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयतुल उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद उलमाए हक उलमाए देवबंद।
अजीज दोस्तों मुसलमान भाईरो आजान जो वडो सवाब हारून रशीद जी घरवारी बीबी जुबैदा जेके जेके वडे में वडी खिदमत कई हाजी साहिबान लाए पानी जो इंतजाम करे वही बीबी जुबैदा जड़े वफात करे वही बीबी जुबैदा के हारून रशीद ख्वाब में दिसी करे पूछा तो करे जुबैदा दे हाल वाल अल्लाह करीम तो सा केड़ो फैसलो फरमायो बीबी साहबा फरमाई दिया अल्लाह करीमा के माफ फरमायो हारून रशीद फरमाए जुबैदा केड़े नेकी जे करे रब तो के माफ कयो शाह हाजी जे खिदमत जे लाए पानी जो इंतजाम कयो उन्हीं जे करे तो के माफी मिली वई बीबी जुबैदा फरमाई दिया उहा भी नेकी मुझी पेश थी वई वो ने जे करे माफी कान मिली बाकी एक नेकी जे करे रब सही मां के माफी अता फरमाई उहा केड़ी नेकी आ गोठ में फिलाने जे शादी हुई शादी जे मौके ते मायूं सब गड थियो नडा मासूम गड थिया आजान जड़े आयो आजान जो आवाज मस्जिद में आयो उन्हीं टाइम थे मां सबनी के माइन के चुप कराए चुप कयो सुकून सा खुदा जो नालो आयो आजान आयो आजान जो आवाज आयो मस्जिद शरीफ का रब्बुल आलमीन जो नाले जो आवाज अची रहो नमाज जे तरफ सद थी रहो आजान जे एहतराम जलाए सबनी माइन के मां चुप कराए आजान पूरी थी वई आजान का बाद में सब कलमो पढ़ी करे दुआ घुरिया अल्लाह करीम ने नेकी जे करे मां के माफी फरमाए करे जन्नत जो फैसलो फरमायो शादी जे मौके ते मायूं जरे पान जरा सा गजी पौंदियो ना वडो शोर थींदो दो लशर सरने का सवाए असा जी शादी थे ही ना सूफी मानू वडी तस्बीह तस अरे सूफी साहब बाबा तू एडे छो तोले जे विच में जे सही शाखो जे बिरादरी आ सूफी साहब दोन वारे जे विच में बिठो नचे तो बिठो जे बारी रबिल अवल ते मुला नचदाए हेडो वडो पटको देग जेडो वडो पटको बाकायदा दाढ़ी रोड ते नचे तो हे वरी सूफी साहब शादी ते नचे तो अरे बाबा छो जैसा मिट्रिया मैट्रिया बिरादरिया अजीजन अहबाबन तय करे बिरादरी जो मसलो हालांकि दो लाइन शरना और राग इन ते लानता अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राग जो मथो लानता कुरान ते रहमता जरे दोल वजंदो तवा के खबर छा चवंदो अब दोल भी नंडो भी ना ए टेबल चेडो ईरानी गडह जे पेर चेडो हेडो वडो दोल जरे वजंदो आवाज कंदो एक तरफ उन के मुक हणंदो बे तरफ उन लट सा कुटींदो जे गडह के कुटबो ए सजी रात दोल के पे कुटे वरी सुबह जी वरी तारीफ कन पे बाबा रात से मंगड़हार वस सही छा गाल कया हिया जो कुत्ते वांगुर दोहल जे रस्से में वात विदाई दोहल के मथे ते रखी के नचे पियो अरे बाबा छो पियो नचे असल गाल परायूं मायूं पियो दिसे बेहोश पियो थे अब गोठ जो मायूं दिसंदो नचदो न मंगड़हार तोखे करे पंहिंजे घर वठी वयो तू जो रोज मंगड़हार अचे मंगड़हार के पंहिंजे घर तो घुराए दोहल खणी मथे ते रखी करे यो पे तो फरे छो इन जालाए परे तो से गोठ जो माई तो दिसे परायूं दोहल जरे वजंदो छा चवंदो ये डिम डिम जो कंदो आ न यो चवंदो त लानत असांजे रते तेरे में हजरत मौलाना सुल्तान अहमद साहब मरहूम रहमतुल्लाह अलैह उन जी माना इया क्या जरे दोल वजंदो छा चवंदो आवाज कंदो दोल चवंदो त लानत 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 वरी ओ जेको तूतरू वारो आहे न जेको मेक का वडो आ जेको ने जे वाट में हूंदो आ हेडी भला उन जे वाट में इया कच निकरी पवंदा आहिनि तूतरू वारे जा वो वरी पुछा कंदो कई ते लानत दौलत वारे दौलत चवंदो आ त लानत लानत ओ तूतरू वारो पुछा कंदो कई ते लानत कई ते लानत ओ बाजो त न पोयो वो वजंदो आ ओ चत घोट ऐं कुआर जंज ते लानत
ए सूफी विच में बिठो आ ता मुंजा अजीज दोस्तों अल गिना युम्बितु निफाक फिल क़ल्ब कमा युम्बितु माज़र। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दोहले राग इन ये दिल के अंदर गुनाहन के इं पैदा कंदा आहिनि निफाकत के इं पैदा कंदा आहिनि जिया पानी ते सल्ला निकरी पवंदा आहिनि। दोहल जे मतो लानत राग जे मतो लानत सब चो कुरान जे मतो अल्लाह जी रहमत चो कुरान ते अल्लाह जी रहमत कुरान ते रहमत। मस्जिद शरीफ का साहबात कयो हजरत मौलाना खलीफा अहमदी रहमतुल्लाह अलैह जे मलफूजात में ये लफ्ज मौजूद हैं जे कंबा जिले में साईं मगरिब की नमाज ते गिरगोठ में पहुंचा आजान आई मानू ना आया मस्जिद में 28 मानू आया 28 समझो था बकुराड़ा हिकड़ो नंढो बुजुर्ग साहब चे बाबा हे 500 घर रा अल्लाह जे तरफ सद थिया मानू छो ना आया कुरान ने चे साईं असा जे गोठ जा मानू नमाज न पढ़ंदा आहिनि छो जैसे नमाजी ना आहिनि अल्लाह वारे जे जुबान में जे लफ्ज निकता जे बाबा खुदा जे घर के जिन्हनि वैरान कयो त पो तमां जो गोठ की आबाद थींदो 3 ॾींहनि जे अंदर एॾो अज़ाब आयो त सॼो गोठ जो तबाह बर्बाद थी वियो। अल्लाह जे घर के आबाद कयो अल्लाह सही तरह फरमायो वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। अल्लाह जे घर में कहीं के न सड़ियो सड़ियो तो अल्लाह के सड़ियो। मस्जिद शरीफ अल्लाह जो घर रा पाक जाए भली जाए सुठी जाए भली जाए अहब्बुल बिलादि लिल्लाहि मसाजिदुहा फरमाए भली में भली जाए अल्लाह जो घर मस्जिद शरीफ अल्लाह से भी जाते कुरान मजीद में फरमायो इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ामस सलात व आतज़ ज़कात व लम यख्शा इल्लल्लाह फअसा उलाइका यकूनु मिनल मुहतदीन। अजीज दोस्तों मुसलमानों मस्जिद शरीफ अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नत औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको मानो अल्लाह जो घर मस्जिद शरीफ जी तामीर कंदो मस्जिद के ठाईंदो या ना त सजी मस्जिद बनाए न न न कबूतर जे खुद जेतरी ताउन कयाई अल्लाह रब्बुल आलमीन जो वायदो जन्नत मुलाए जाए तैयार फरमाई दो। एकड़ो बादशाह मस्जिद शरीफ जो तामीर शुरू करायो ऐलान कई त मुझी मस्जिद में कोई ताउन न करे मां पंजे पैसे सा पंजे मिल्कियत सा मस्जिद शरीफ जे तामीर कराइंदो सो। जरे हिकड़ी औरत गरीब मिस्कीन कुराड़ी पंजे घर में हिकड़ी सिर खणी करे उनके धोई साफ करे मस्जिद शरीफ जे सिरन में उछली वो उछलाए वई जरे बादशाह जी मस्जिद तैयार थी वई अल्लाह रब्बुल आलमीन बादशाह के जन्नत जो नजारो करायो ख्वाब में जन्नत के वने दिसे थो मलाइक उनके जन्नत में घुमाइन था एकड़ी एड़ी जाए नजर आई तमा भले में भली जाए सुठे में सुठी जाए। बादशाह पूछा कई ये जाए भला कहजिया मलाइकन बुधायो तू अल्लाह जो घर मस्जिद शरीफ जे तामीर कराए अल्लाह करीम तुझे लाए जन्नत में जाए तैयार करायो उन्हें जाए सा बराबर बीबी ओड़ी जाए बीबी तैयार हुई। इन मानू पूछा के बादशाह हिय जाए भला कहजिया ओड़ी जाए तेरी हिय जाए उन्हनि मलाइकन के बुधायो त हिकड़ी औरत तुझी मस्जिद शरीफ जे सिरन में के सिर उछले वई अल्लाह करीम एडो सखियन जो सखिया बादशाह जो बादशाह जेतरी जाए तुझे ला तैयार करे छड़े उन हिकड़ी सिर वाली औरत ला ओड़ी जाए जन्नत में तैयार थी वई। ये ना सिर्फ मस्जिद शरीफ ठारायूं वरी फखुर है वडाई कयूं वडाई खराब शया या वडाई असा मौलवीन में घणी आई है असा बयान के नसीहत कंदा पर असा इया ता घुमाओ खुदा पनारे इया ना साड़ कयूं ओ शैतान शैतान व्यापार पे करे शैतान व्यापार लाए निकतो गडह ते सामान खणी गडह ते कहीं पुछई से छा तो खणी वजे खैर ताए शैतान चे तो मां कारोबार तो कया छा जो कारोबार तो करे
जैसे बच्चन जे तो रोज़ी कया चाहे न गदा ते सामान छाए शैतान चयो इन में मकर है न मकर चाहे न गिराकान चा चाहे केर चे मायू मायू मकर मायू वठ दियो बे गदा ते सामान छाए शैतान चयो इन में तकबर गुरूर आहे भला एक केर खरीद कंदो शैतान चाहिए वडेरे पैसे वारा वडेरा खरीद कंदा अट्रें कदा ते सामान यो केर इन जा गिराकान इन के खरीद को कंदो जे आहे न चाहे केरन चे मुला मुला साढ़े सा मुलन में घणो हुंदो आ पेरे मुलन के चवा हालांकि साड़ नेकिन के इया खाई दिया जिया बाहे काटिन के साड़े तबाह करे असा मुलन में कंपनी हन एकड़ा मुला बेचारा जनाजे जे टाइम ते कुरान खणी दा खटत रखला जनाजो थी वयो मुला चंदो वेओ पापा वेओ अबा छो वेओ चे बाबा वेओ त कुरान बशी कयो बाबा दुआ पढ़ो पेरन दुआ जो नालो समझे तो हाने दुआ थींदी त दुआ का बाद माल मिलंदो ये त मानू खैरात न था कन पैसो मिलंदो असां मुला चवंदो कुरान खणी सगीरा कबीरा नंढा वडा पांजा परावा सब माफ तस 500 रुपए में 500 मुला वठो पो मानू भी होशियार छा कंदा कफन जा टुकुर मुर्दा जो बचल साबुण दिलो पानी वारो ये मुला दे मोकलींदा छिनोड़ी खट मुला दे मोकलींदा अबाई मौली साहब के ॾेई अचो या उन जा पुराना कपड़ा मुला खे ॾींदा ना मुला के तव्हां कम अज कबा छो जे अबे जाए बाबा अबे जे लाए अबे जे राडो घड़ी मौली साहब के ॾे न अबे जी टूटी कार मौली साहब के ॾे न अबे जा ठजरे जमीन मौली साहब के ॾे त दुआ करे न अबे जा जेके से बैंक में लाख रुपए पियानी है दुआ मौली साहब के ॾे त दुआ करे ना छिनोड़ी खट कफन जा टुकड़ा पुरानी रिली पुरानो व्यानो खणी करे मुला दे पुजाईंदा छो त मरे त मुला मरे पाण न पाईंदो मुला भला इन कफन जे टुकुर ते मरदो छा भला आज मुला कुरान बशी कंदा एकड़ा मुला असां में कंपनी मुलन जा कुरान बशी कंदा पैसा मेड़े मानू जा दे जेब साफ कराए हली करे वरे कब्रिस्तान ते आजान मस्जिद में आजान ॾियण वारो कोई कोने मुला कब्रिस्तान ते आजान तो चवे असल छा है त मकसद पैसो कमाइण पो मुला चंदो बाबा हाने ट्रीजा कयो बिदत ट्रीजा कयो वरी जुमाना कयो वरी 40 डी ते माल हले मुला समझे थो आने पेरो ट्रीजा पो जुमाना ये 40 डी ताई मुला के सुबह जो खीर माने 40 डी पूरा थिन अल्लाह मालिक तेस ताई मानू पे मरदो मुला 12 महीना सड़बो माशाअल्लाह 12 महीनो माल खाए त मुंजा अजीज दोस्तों आजान चवण वारो हजरत बिलाल आजान रे चवंदो अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह हजरत बिलाल रे आजान चवंदो मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रे इशारो करे चवंदो अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह जरे नबियन जो सरदार इमामुल अंबिया खतीबुल अंबिया रईसुल अंबिया ताजदार मदीना जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फानी दुनिया में रुखसत फरमाए विया हजरत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीना शरीफ के छड़े करे पंहिंजे मुल्क हबशा ॾे हलिया विया 28 सालन का बाद अल्लाह जो रसूल जी ज़ियारत थी पाण करीम ने फरमाए बिलाल असांजे शहर मदीने तय्यबा छड़े हले में छो न तो अचे हजरत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु उतो पंहिंजे मुल्क में हबशा में सफर कंदे 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 मदीने शरीफ में आयो मदीने आलिया में आयो मदीने पाक में आयो मदीने जा माण्हू ॾिसी करे ख़ुशि थी विया वो बिलाल आयो जेको मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में आज़ान चवंदो हो हजरत बिलाल के च बिलाल अज असां के आज़ान ॿुधा छो त असां के अल्लाह जो रसूल जे सिक लगी आ मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में तो आज़ान चवंदे है हजरत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो जे आज़ान में मुझो महबूब जो नालो मुबारक मां बिलाल खणी न तो सगा मां बर्दाश्त करे न तो सगा
हजरत इमाम हुसैन साईं के चयो इमाम हसन साईं के चयो तमा बिलाल के चौथा अजान चवे हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु के इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं चए तो बिलाल अजान बुधा ताकि असा के नानो नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमानो याद अचे हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु इमाम हसन इमाम हुसैन के न करे सकिया मस्जिद शरीफ जे मिंबर ते जड़े चढ़िया अल्लाहु अकबर तेरे आजान शुरू थी वही मदीने जा गरीब रोन पया मदीने जा अमीर भी रोन पया मदीने जा मर्द रोन पया मदीने जो औरतों रोन पयो वड्डा भी रोन पया नंढा भी रोन पया असां गज मोहम्मद मुस्तफा जो ज़मानो मुबारक याद आयो असल ताज़ानी आज हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हो हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हो जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मेराज ते विया जन्नत के दरवाजे ते पहुंचा एकड़ो मानू जन्नत में पे तो घूमे पान करीमन हजरत जिब्रील के फरमाया जिब्रील अल्लाह जो मा सवाए दुआ तो खाक में कोई जन्नत में न वींदो हाने एकड़ो मानू आगे में पे तो घूमे हजरत जिब्रील फरमायो साईं तवा जो रब तवा सा सच फरमायो इयो तवा जो गुलाम तवा जो नौकर तवा जो मुअज्जिन हजरत बिलाल मक्के पाक जी घिटिन सा सफर तो करे रवानो छवा वने तो ताजुद जे नमाज लाए उन जे जुतिन जो आवाज जन्नत में तो हले पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल तू मा खाक में जन्नत में दाखिल थींदे साईं किया तवा अल्लाह जा रसूल आयो पर नबियन जा सरदार आयो सय्यदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो नबी अलैहि सलाम फरमायो बिलाल जे किदा ची मा के मिलंदी जते मा मोहम्मद मुस्तफा सार हुदस उन जा वाग उन जा रसा तो बिलाल जे कुल्ले ते हुंदा पेरो तू जन्नत में दाखिल थींदे पो मा मोहम्मद मुस्तफा दाखिल थींदोस दुआ कि अल्लाह ताला तवा असा के सहाबा किराम मोहम्मद मुस्तफा जी अहले बैत सा सच्ची मोहब्बत जे तौफीक अता फरमाए अल्लाह ताला तवा असा के शिरक बिदअत